आम ख़बर वाक़िदालू वज़ीर-आज़म जे सलाहकार राणा सनाउल्ला क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजे सां फ़ोन ते राब्तो कयो आहे। राणा सनाउल्ला अयाज़ लतीफ़ पलीजो खे वज़ीर-आज़म शहबाज शरीफ़ जो पैगाम पहुचायो। राणा सनाउल्ला जो चवणु आहे त अयाज़ लतीफ़ पलीजो साहब वज़ीर-आज़म अवां सां मिलणु चाहे थो। हुन चयो त अवां मुख़्तलिफ़ धुरियुनि जो वफ़द ठाहियो, उन सां ॻाल्हियूं थींदियूं। अयाज़ लतीफ़ पलीजे जो चवणु आहे त अवां केनालनि वारो मनसूबो वापसि वठो, मसइलो हल थी वेंदो। संदसि चवणु हो त केनालनि वारे मामले ते सिंध में बेचैनी कावड़ आहे। हुन चयो त केनाल ठाहे सिंध सां नाइंसाफ़ी कई पई वञे। हीअ अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया त वज़ीर-आज़म जे सलाहकार राणा सनाउल्ला क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजे सां फ़ोन ते राब्तो कयो आहे। राणा सनाउल्ला अयाज़ लतीफ़ पलीजे खे वज़ीर-आज़म शहबाज शरीफ़ जो पैगाम पहुचायो। राणा सनाउल्ला जो चवणु आहे त अयाज़ लतीफ़ पलीजो साहब वज़ीर-आज़म अवां सां मिलणु चाहे थो। हुन चयो त अवां मुख़्तलिफ़ धुरियुनि जो वफ़द ठाहियो, उन सां ॻाल्हियूं थींदियूं। अयाज़ लतीफ़ पलीजे जो चवणु आहे त अवां केनालनि वारो मनसूबो वापसि वठो, मसइलो हल थी वेंदो। संदसि चवणु हो त केनालनि वारे मामले ते सिंध में बेचैनी कावड़ आहे। हुन चयो त केनाल ठाहे सिंध सां नाइंसाफ़ी कई पई वञे। ही अहम ख़बर नाज़रीन हिकु भेरो ॿीहर अवां खे ॾींदालूं त वज़ीर-आज़म जे सलाहकार राणा सनाउल्ला क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजे सां फ़ोन ते राब्तो कयो आहे। राणा सनाउल्ला अयाज़ लतीफ़ पलीजो खे वज़ीर-आज़म शहबाज शरीफ़ जो पैगाम पहुचायो। राणा सनाउल्ला जो चवणु आहे त अयाज़ लतीफ़ पलीजो साहब वज़ीर-आज़म अवां सां मिलणु चाहे थो। हुन चयो त अवां मुख़्तलिफ़ धुरियुनि जो हिकु वफ़द ठाहियो, उन सां ॻाल्हियूं थींदियूं। अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त अवां केनालनि वारो मनसूबो वापसि वठो, मसइलो ई हल थी वेंदो। संदसि चवणु हो त केनालनि वारे मामले ते सिंध में बेचैनी कावड़ आहे।